राशिद महमूद सुमरो, शहीद तेरी जुर्रत को, शहीद तेरी जुर्रत को, अल्लामा डॉक्टर खालिद महमूद तेरी जुर्रत को। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। इन वक्त में मां दावत खिताब ने ललकारे जमीयत जर्नैल जमीयत हजरत अल्लामा राशिद महमूद साहब सुमरे के तो वो खिताब करण फरमाए। सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व रसूलिही व हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहली बैतिही व अत्बाइही। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल्लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जनाब सदर मजलिस, मुअज़्ज़िज़ उलमा इकराम, अकाबिरीन जमीयत उलमा इस्लाम, कोट मीर मोहम्मद जा गैरतमंद मुजाहिद साथियों, अज जो ही अज़ीमुश्शान इज्तिमा उस्ताज़ुल उलमा हिन इलाके हिन तर जे सिंध जे बेबाक नडर बहादुर आलिम दीन हज़रत उस्ताद मौलाना साईं नूर मोहम्मद जमाली साहब रहमतुल्लाह अलैह रहमतन वासिआ जे याद में मुनक़िद थी रहियो आहे।
दुआ है तशल अल्लाह तबारक व तआला तवाए असांजे हिन गजाणी के मंजूर व मकबूल फरमाए। सुबह का वठी प्रोग्राम पियो तो हले, तवा थका भी ॾाढा पिया आहियो, पुलिस वारनि जा दाबा भी मां ॿुधो आहे ॾाढा मिलिया आहिनि। पुलिस वारनि शायद लाउड स्पीकर बंद कराए, वो हलन था बंद मथा लाउड हलाए। एसएचओ साहब जा नुमाइंदा हिते मौजूद इन त चौन त एसएचओ के चो तो जेकर जुर्रत थई त मुझे खिलाफ एफआईआर कटे ॾेखार। नारा तकबीर, नारा तकबीर। अल्लामा राशिद महमूद सुमरो, अल्लामा राशिद महमूद तेरी जुर्रत को, अल्लामा राशिद तेरी जुर्रत को ललकार है, ललकार है, ललकार है, ललकार है। कोट मीर मोहम्मद एसएचओ के जवादो तमा लाउड स्पीकर हलाया हैं, जुर्रत थई त एफआईआर कटे ॾेखार। मां भी मस्जिद में वाइदो तो क्या बड़ी है जेकॾहिं थाने ते रही वई त मूंखे मयार ॾी जाए। नारा नारे तकबीर, नारे तकबीर। राशिद तेरी जुर्रत को, राशिद महमूद तेरी जुर्रत को कोट मीर मोहम्मद जे सोचो के बुधाइण तो चाहिया जेकर उस्ताद नूर मोहम्मद जमालिया जे औलाद खे मोजे जमीयत जे कंहिं बि कारकुन खे तकलीफ़ त दूर जी ॻाल्हि आहे, मोजे कंहिं कारकुन जो तो वार भंगो करण जी कोशिश कई त तुंहिंजो जीअण जंजाल कंदासीं। नारे तकबीर। जर्नल तेरी जुर्रत को, जर्नल तेरी जुर्रत को। राशिद साहब कदम बढ़ो, अल्लामा राशिद कदम बढ़ो। असा के तोरो पीर सरदारी ऐलान थो करे त अल्लाह जे वास्ते जान छयो। तू केड़े खेती जी मूरिया, तू केर थीनो? तुम्हें एतरी हिम्मत आ त वनी करे जुआ जादा बंद करा। तुम्हें एतरी हिम्मत है त वनी पथारीदारी खत्म करा। कुरान जे सदाउन ते, मस्जिद जे आवाज ते, आलिम जे आवाज ते जेकर के भी बंदिश लगाइण जी कोशिश कई अल्लाह जो कसम उन सां मैदान थींदो। नारे तकबीर। हिक आवाज, हिक कुवत, हिक आवाज, हिक कुवत। नारे तकबीर। माके भाड़ी भुत्या कोट मीर मोहम्मद में नथा खपन, उस्ताद नूर मोहम्मद जमालिया जड़ा बहादुर था खपन। केड़ा केड़ा मैदान ते निकरंदा। जेकरे तव्हांजे इन एसएचओ जो घेरा करणो पियो त घेरा कंदासीं इंशाअल्लाह। हाँ, असांखे मजबूर न कर, असांखे तंग न कर। असांजी दुश्मनी तो सां न है, असांजी दुश्मनी इस्लाम जे दुश्मनन सां है, कुरान जे दुश्मनन सां है, आलिमन ऐं तालिबन जे दुश्मनन सां है। असांजे रस्ते में रुकावट न बणो। जेकर को दीन जे, इस्लाम जे, कुरान जे, शरीयत जे रस्ते में रुकावट बणंदो अल्लाह जो कसम उनके रस्ते तां हटाए छॾींदा। नारा तकबीर। ललकार है, ललकार है। शेर की मादी कुकड़ जो बांगू न खपन। जेको मदीने जे मीर जो आशिका वो अल्लाह अकबर जी सदा बुलंद करे। जेको मुझे शहीद बाबे जो परवानो आ वो मुजाहिदन वांगुर अल्लाह अकबर जी सदा बुलंद करे। नारा तकबीर, नारा तकबीर। अल्लामा राशिद तेरी जुर्रत को मोकला तो के भी तुझे वडन के भी मोकला। होते हैदराबाद रैली का एकरी पेरों जरदारी बाहू बड़ी बड़ी अल्लाह जो नालो थई रैली खत्म कर। हिते एसएचओ ते लाउड बंद कर। ओ तोरा बाबा बे असां जे पेरन ते पिया। हे तोरा बाबा छा थी अमेरिका हिनन मौलविन जे पेरन ते पयो। इंशाअल्लाह इस्लाम हिन धरती जो मुकद्दर है। ऐ शहीद इस्लाम जे खून जे बरकत से इंशाअल्लाह अल्लाह जे धरती
धरती ते अल्लाह जो निजाम नाफिज थींदो। नारा तकबीर। अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शहीद। जो मौलवी साहब ता मुलन के हुकूमत मिलंदी चंगा भला चवंदा साईं नूर महमद बार मौलवी नूर महमद जो मथो खराब आ वडेरो आहे फैसला करे थो मौलवी बस ठीक आ मौलवी नूर करी वोट मिलंदा हिन के वरी हुकूमत मिलंदी चंगा भला मुल्ला तहां जो हुकूमत सा कड़ो कम तहां वनी निंड कयो अब चंगा भला चवंदा तहां मुलन जो मां सलाम तो पेश कया कायदे मिल्लत इस्लामी जे सियासी बसीरत के जे पाकिस्तान जे सब खां वडे ऐवान बाला सेनेट में पंजन बालन ते 74 रन सु ठाहे इमरान खान जो कारो मुंह करे छड़ियो। नारा तकबीर। कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। ए जमीयत जो झंडो ए परचमे नबवी ए जमीयत जो झंडो ए परचमे नबवी पाकिस्तान जे सब खां वडे ऐवान बाला सेनेट ते लगी चुको है। इंशाअल्लाह इंदड़ इलेक्शन में है परचमे नबवी सिंध असेंबली ते फड़काईंदासे। नारा तकबीर। परचमे नबवी परचमे नबवी। तो अल्लाह अकबर जो सदा बुलंद तो करे थानेदार झलियो थई अल्लाह अकबर जी सदा मुजाहिदन वांगुर। नारा तकबीर। यार कुछ पाण वारे ऐसे छुजा नशा बशा तो टोड़ियो चाचा। नारा तकबीर। जमीयत उलमा इस्लाम। मां बरवला तो चो मां वाज़े कयो है इंशाअल्लाह हाने शहीद जे खून जे बरकत सा इन इस्लाम जे दुश्मनन सा कुरान जे दुश्मनन सा आलिमन तालिबन मस्जिदन मदरसन जे दुश्मनन सा गरीबन हारिन मिस्कीनन जे दुश्मनन सा इंशाअल्लाह मैदान थींदो। ऐं हाणे कराची खां कश्मीर ताईं गोर पटन जो मुकाबलो थींदो इंशाअल्लाह। न था चओ ज़ालिमन जो मुकाबलो कंदो भातारन जो मुकाबलो कंदो खानन नवाबन जो मुकाबलो कंदो इन अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निजाम नाफिज कंदो। ए मां के मौत खां न डरे जा रहियो मां के कॉलिन खां न डरे जा रहियो इन्हन के चवण थो चाहियां इधर आ सितम कर इधर आ सितम कर हुनर आज़माए इधर आ सितम कर हुनर आज़माए तू तीर आज़मा हम जिगर आज़माए। अल्लाह जो कसम तुझो गोलियों खत्म थी वेंदियूं मुजाहिदन जा सीना खत्म न थींदा। इन्हनि के चवण थो चाहियां ऐसे छो साहब के कारे भजी विया आहिनि थानेदार कारे भजी विया। हाँ मुझे ख्याल में होश ठिकाने ते अची वियो हूंदो सलाह कंदो जेकरे न तो पो हे गोहे मैदान दिसूं था हे गोहे मैदान। इनके चवण तो चाहियां नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आईन ईमान है नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आईन ईमान है सरे मक्तल भी उनका जिक्र करना आईन ईमान है। डराता है मुझे क्या दारो रसन से अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना आईन ईमान। इनके चवण तो चाहियां चलती बंदूक के थाने पे हो चलती बंदूक के थाने पे हो मुझको मालूम है मैं निशाने पे हूँ कातिलों कत्लगाह को सजाए रहो सीने हाजिर है गोलियां चलाते रहो मैं इस्लाम पे तन मन लुटाने पे हूँ मुझको मालूम है मैं निशाने पे आज करे हक सच जा नारा हण दे मौत अची वियो त अल्लाह जो कसम सौदो सस्तो दीन जे सरबुलंदी जे लाए कुरान जे कानून जे लाए मदीने जे मीर जे शरीयत जे निफास जे लाए जालिमन मां जान आजी कराइण जे लाए अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निजाम जे लाए कुरान जे कानून जे लाए हर मजलूम जे हिमायत जे लाए जेकरे मेहनत कंदे जान हली वई त अल्लाह जो कसम सौदो सस्तो आया छा समझो पाण खे असांजी तारीख़ ते नज़र कर मुझे अकाबिरीन की तारीख़ कुर्बानिन सां भरी पई आहे।
असांजे मंशूर ते नजर कर। कंहिंजो मंशूर रोटी कपड़ा और मकान, कंहिंजो मंशूर नया पाकिस्तान, कंहिंजो मंशूर कर्ज उतारो मुल्क संवारो, कंहिंजो मंशूर भेज पगारा, कंहिंजो मंशूर भज पगारा, कंहिंजो कहिड़ो मंशूर, कंहिंजो कहिड़ो मंशूर। अच ताजो मां पंहिंजो मंशूर ॿुधाए। तोखे रोटी कपड़ा ऐं मकान वारो मंशूर मुबारक, मांखे क़ुरान वारो मंशूर मुबारक। तुझो मंशूर रोटी कपड़ा और मकान, मुझो मंशूर अल्लाह जो कुरान। सुभान अल्लाह में सुस्तिया, सुभान अल्लाह में सुस्तिया। तुझो मंशूर रोटी कपड़ा और मकान, मुझो मंशूर अल्लाह जो कुरान। तुझो लीडर जुल्फकार अली भुट्टो, तुझो लीडर बेनजीर भुट्टो, तुझो लीडर पीर साहब पागारो, तुझो लीडर नवाज शरीफ, तुझो लीडर कायद आजम मोहम्मद अली जिन्ना, तुझो लीडर इमरान खान, तुझो लीडर ताहिरुल पादरी, तुझा लीडर ये अचता जुमा पंहिंजो लीडर ॿुधाए। हाँ इन्हनि को पुछंदे न घुमी फिरी के भुट्टे साहब वटि चुप थी वेंदा, के कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना ते चुप थी वेंदा, के इमरान खान ते चुप थी वेंदा, के शैतान खान ते चुप थी वेंदा, के ताहिरुल पादरी ते चुप थी वेंदा। मोहजन कायदन जो, मोहजन लीडरन जो, मोहजन पेशवाउन जो, मोहजन अगवाणन जो सिलसिले न सब पहुंचने त अल्लाह जो कसम उस्ताद नूर मोहम्मद जमाली खां शुरू थींदो, मुझे शहीद बाबे खां गुजरंदो, हजरत बेरवी खां, हजरत अमरती खां, हजरत हालेजवी खां गुजरंदो, हजरत मदनी खां गुजरंदो, इमाम आजम अबू हनीफे खां गुजरंदो, अबू बकर सिद्दीक ताईं पहुंचंदो। नारा तकबीर, सर बकफ सर बुलंद, सर बकफ सर बुलंद। अबू बकर सिद्दीक खां गुजरी मदीने जे मीर ताईं पुजंदो। तो के दुनिया जा लीडर मुबारक हुजन, मांखे मदीने जो मीर मुबारक हुजे। तो के दुनिया जा मंशूर मुबारक हुजन, मांखे रब जो कुरान मुबारक हुजे। अल्लाह जी जात जो कसम तो के इहे मुबारक हुजन, मांखे अबू बकर सिद्दीक मुबारक हुजे। जमात उस्तानिया न जनाब सिद्दीक अकबर जे वफात जो महीनो आ, कुछ अर्ज करण तो चाहिए। जनाब सिद्दीक अकबर जे शान में कुछ अर्ज करण तो चाहिए। मुझो सहाबी रसूल हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी, केड़ो सहाबी जिनजे ला कुरान में रब कुरान में तो फरमाए, रब कुरान में तो फरमाए रज़ी जल्लाहु अन्हुम व रज़ू अन, रज़ी जल्लाहु अन्हुम व रज़ू अन। रब तो फरमाए मां इन्हनि खां राज़ी, ये मूं खां राज़ी। सुभान अल्लाह चवंदे त मां ॻाल्हाईं, सिर तुंहिंजो न मञे मां छो ॻाल्हायां। अल्लाह जो कसम आहे भाड़ जा तरा थई, भाड़ जा तरा थई, कुछ न थई इन्हनि जे हथनि में, सब कुछ रब जे हथनि में आ। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह जो कसम जिंदगी ऐं मौत हिननि जे हथनि में न आहे, रब जे हथनि में आ। सहाबी सहाबी केड़ा सहाबी जिनजे रब कुरान में तो फरमाए रज़ी जल्लाहु अन्हुम व रज़ू अन, रज़ी जल्लाहु अन्हुम व रज़ू अन। मां इन्हनि खां राज़ी, ये मूं खां राज़ी। अब्बा भी लेना था गना तो ता गालो गलाइंदो। सुभान अल्लाह मोहब्बत सा, सुभान अल्लाह मोहब्बत सा। माहिया चवा रब तो चे रज़ी जल्लाहु अन्हुम व रज़ू अन, रज़ी जल्लाहु अन्हुम व रज़ू अन, रज़ी जल्लाहु अन्हुम व रज़ू अन। रब तो चे मां इन्हनि खां राज़ी, ये मूं खां राज़ी। माहिया चवा अल्लाह तो चे मां अबू बकर खां राज़ी, अबू बकर मूं खां राज़ी। अल्लाह तो चे मां उमर खां राज़ी, उमर मूं खां राज़ी। मां उस्मान खां राज़ी, उस्मान मूं खां राज़ी। मां अली खां राज़ी, अली मूं खां राज़ी। केड़ा सहाबी जिनजे लाए मदीने जो मीर तो फरमाए, जिनजे लाए मदीने जो मीर तो फरमाए अस्हाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक्तदैतुम इक्तदैतुम, अस्हाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक्तदैतुम
इhtदयतुम मदीने जे मीर फरमायो मुंजा सब जा सब सहाबा सितारा थई सहाबा सितारा थई सहाबा सितारा त मदीने जो मीर चंद्र न चंद्र न सहाबा सितारा त मदीने जो मीर चोॾींहं जो चमकंदड़ चंद्र साईं था फरमाइन असहाबी कन्नो जो मुझा सब सहाबा सितारा थई मां हिय चवा साईं था फरमाइन मुझो अबू बकर सितारो थई मुझो उमर सितारो थई मुझो उस्मान सितारो थई त मुझो अली सितारो थई इस्लाम सबनी मजहबन में आला मजहब इस्लाम सबनी मजहबन में आला मजहब कुरान सबनी किताबन में आला किताब जुम्मो सबनी दीहन में अफजल दी लैलतुल कद्र जी रात सबनी रातिन का अफजल रात मदीने जो मीर सबनी नबीजन का अफजल नबी त अबू बकर सिद्दीक सबनी सहाबिन का अफजल सहाबी शख्सियत अड़ियो माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो इंतखाब रब पाण कंदो आहे सुभान अल्लाह चओ त ॻाल्हाए तोखे ख़बर आहे मां गुज़िश्ता 48 कलाक 2 ॾींहं बारातियूं थियूं आहिनि हिकिड़ो मिंट निंड न कई आहे साईं 2 ॾींहं बारातियूं थियूं आहिनि हिकिड़ो निंड न कई आहे थका हे पिया सुभान अल्लाह मोहब्बत सां सुभान अल्लाह मोहब्बत सां तू पैसा पैसा दई करे तू थानेदार त थी सके थो तू पैसा दई करे एसपी डीआईजी आईजी त थी सके थो तू डोकड़ खर्च करे भोतार खाने नवाब त थी सके थो तू डोकड़ खर्च करे एमएनए एमपी वजीर आला गवर्नर त थी सके थो पर ब शख्स एड़ा आहिनि ब माण्हू एड़ा आहिनि ब हस्तियूं एड़ियूं आहिनि जेका जिन जो इंतखाब बराहे रास्त रब पाण कंदो आहे हिक नबीजन जी ज़ात नबी पंहिंजी मर्ज़ी सां कोन थो थी सघे नबीअ जो इंतखाब रब कंदो आहे ॿियो सहाबी सहाबीअ जो इंतखाब रब पाण कंदो आहे को पंहिंजे मर्ज़ीअ सां नबी नथो थी सघे को पंहिंजे मर्ज़ीअ सां सहाबी नथो थी सघे नबी कमो बेश 1.25 लाख त सहाबी भी कमो बेश 1.25 लाख चाचा दुआ घुरूं ओ गाड़े रुमाल वाले चाचे को मुझो शहीद बाबो चवंदो हो सुभान अल्लाह रुगो मांखे न मुंहिंजे रब खे बि वणंदी आहे सुभान अल्लाह चवण सां अल्लाह जन्नत में वण थो हणाए अज कोट मीर मोहम्मद वारो अज यकीनन तवां जे सुभान अल्लाह जे सदाउन सां उस्ताद नूर मोहम्मद जो रूह भी खुश थींदो हूंदो त मुंहिंजे शहीद बाबे जे रूह खे बि राहत मिलंदी हूंदी अज 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 एतरी सुभान अल्लाह त चओ जो तकरीर जे पछाड़ी में तहां जे जन्नत वारे प्लाट में ठाहू का बाग लगी वञन रुगो एतरी सुभान अल्लाह न जो तहां जे प्लाट में बाग लगन बल्कि उस्ताद नूर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह मुझे शहीद बाबे जे भी जन्नत वारे महल में ठाहू का बाग लगी वञन सुभान अल्लाह मोहब्बत सा नबी भी कमो बेश 1.25 लाख सहाबी भी 1.25 लाख नबी 313 नबी सब का वडे मर्तबे वारा त 1.25 लाख सहाबिन में 313 सहाबी बदरी सहाबी सब का वडे मर्तबे वारा वरी 313 नबी जन्म 10 नबी उलुल अज़म सुभान अल्लाह चौताला 313 मां 10 नबी उलुल अज़म त हिते 313 बदरी सहाबा मां 10 सहाबी अशरा मुबशरा वाला उलुल अज़म कहड़ा कहड़ा जिन जला मदीने जे मीर फरमायो अबू बकर फिल जन्नह उमर फिल जन्नह उस्मान फिल जन्नह अली फिल जन्नह तलहा फिल जन्नह जुबैर फिल जन्नह अब्दुर्रहमान इब्न औफ फिल जन्नह नारा तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत वरी 10 नबी जन में 4 नबी वदा नबी
चार नबी वडा चैन किताबन वारा, चार नबी वडा नबी त हिते चैन अशरा मुबशरा दहन अशरा मुबशरा वारन सहाबिन मां चार सहाबी सबनी का वडे मर्तबे वारा सहाबी वरी हुनन चैन नबी जन्मा हिक नबी खातमुल अंबिया सबनी का गोए खणी वियो त हिते हिक सहाबी अबू बकर सिद्दीक 1.25 लाख सहाबिन का गोए खणी वियो। आप मुखे चवण दे मदीने जो मीर उलुल आज़म नबी मदीने जो मीर नबी चंद जो ताजदार नबी त अबू बकर सिद्दीक सहाबिन जो ताजदार सहाबी। अल्लाहु अकबर कबीरा केहड़ो मुंहिंजो अबू बकर सिद्दीक केहड़ो मुंहिंजो मदीने जे मीर ब वडा सफर कया साईं जन मदीने जे मीर ब वडा सफर कया घणा बाबा सबक याद कराइण तो चाहे घणा ऐसे छो के बुधाए जो तसा गाना सिखण न विया हसे अल्लाह जो कुरान सिखण विया हसे मदीने जे मीर घणा बड़ा सफर कया एक मेराज जो बियो हिजरत जो एक मेराज जो बियो हिजरत जो मेराज जो साथी जिब्राइल हिजरत जो साथी अबू बकर सिद्दीक जने साईं जन हे तवज्जो तक जाए कोट मीर मोहम्मद वारा तवज्जो तक जाए जने साईं जन मेराज ता मोटिया काबे जे सामो तशरीफ फरमाहिन अबू जहल अखियों मेटिंदो घरों निकतो छा थियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को नौ वाक्यो थियो का नई मां साईं फरमायो हाओ नौ वाक्यो थियो नई माजरा थिया मां रात जे हिकड़े पहर में बैतुल मुक़द्दस भी घूमी आयो हां आसमान भी घूमी आयो हां त अर्श मुअल्ला भी घूमी आयो जिब्राइल मुखे वठण आयो हो जिब्राइल जो मेराज वारी रात मदीने जे मीर जो साथी हो लेकिन मेराज वारी रात जिब्राइल रस्ते ते बिही रहो अबू बकर त हिजरत वारी रात मदीने जे मीर सा तोड़ ताई निभायो। नारे तकबीर मुस्तफा का हम सफर अबू जहल मुस्तफा का हम सफर मुस्तफा का हम सफर कब्रिस्तान में तकीर तो क्या नारन के छड़ बस उकलायो था कम के दस्तार बंदी था कराए। अल्लाहु अकबर कबीरा अबू जहल निकतो रस्ते ते हजरत अबू बकर सिद्दीक ते नजर पयस अबू बकर खबर थई तोरो यार छा सोचे ची तोरो यार चेथो तमा रात बैतुल मुक़द्दस घुमी आयो हां मस्जिद अक्सा घुम ची मावारो यार तो चवे जी हां अबू जहल समझो अजु त अबू बकर वयो अजु त बस वयो इनके मां कट्टे विधो ता जे तो मुआरो यार इं तो चे जी हाओ तोरो यार तो चे रात जे पहर में मां मस्जिद अक्सा घुमी आयो हां हजरत अबू बकर तो चे अबू जहल रस्ते ता परते थी जे करे मुझे महबूब इं चयो आ त पो इं थियो हुंदो जे करे साईं जन इं था चमन इं थियो हुंदो अबू बकर सिद्दीक मस्जिद हराम में पहुंचो साईं जन जे खिदमत में हाजिर थो अर्ज तो करे फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु साईं मुझा मावे पी कुर्बान थन साईं मुझा मावे पी को छामाज रहे साईं जन फरमायो अबू बकर रात जिब्राइल आयो हो अबू बकर तुझे साईं तमा सच था चो साईं फरमायो अबू बकर रात जिब्राइल माखे मस्जिद अक्सा वठी वियो मां बुराक ते सवारी कई मां आसमानन जो सैर कयो मां जन्नत जो सैर कयो मां जहन्नम जो सैर कयो मां अर्श मुअल्ला जो सैर कयो मां रब जो दीदार कयो मां रब सां मुलाकात हज़रत अबू बकर मुंजा साईं तवा सच था चो मुझा साईं तवा सच था चो मुझा साईं तवा जने साईं जन मेराज जो सजो किस्सो हजरत अबू बकर के बुधायो त हजरत अबू बकर तो चे ओ मुझा साईं तवा सच था चो साईं जन फरमायो अबू बकर वाह जो दोस्ता अबू बकर वाह जो दोस्ता वाह जो निभायो थई अज खां पो तुंजो नालो रुगो अबू बकर ना है अज खां पो तुंजो नालो अबू बकर सिद्दीक
अबू बकर सिद्दीका हाँ साईं जन वॾा सफ़र कया हिक मेराज जो ॿियो हिजरत जो हिजरत वारी रात जॾहिं साईं जन सफ़र शुरू कयो मां शॉर्टकट कंदो थोड़ा मांखे ख़बर आहे त मां थकियलनि में वेठो हाँ हिजरत वारी रात साईं जन जॾहिं गार जो सफ़र शुरू कियो ऊन्हाहो सफ़र शुरू थियो अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर खे तो चए ओ क़िबला ओ साईं सफ़र ॾाढो अणांगो आहे ॾाढो लंबो आ पहाड़ी ते चढ़णो आ साईं मोहजन कुल्हन ते सवार थियो न सुभान अल्लाह चो त गुजारिश कया हिजरत वारी रात मदीने जो मीर अबू बकर सिद्दीक जे कुल्हन ते सवार थियो मांखे चवण दे न हजरत हसन जो बार मदीने जे मीर जे कुल्हन ते हजरत हुसैन जो बार मदीने जे मीर जे कुल्हन ते जनाब अली जो बार मदीने जे मीर जे कुल्हन ते जनाब अब्बास जो बार मदीने जे मीर जे कुल्हन ते पूरी दुनिया जो बार मदीने जे मीर जे कुल्हन ते त मदीने जे मीर जो बार अबू बकर सिद्दीक जे कुल्हन ते सुभान अल्लाह में सुस्तिया सुभान अल्लाह में सुस्तिया पो मांखे चवण दे जे ताई हलीमा जे ॾाची ते मदीने जे मीर सफ़र कयो उहा ताई हलीमा जी ॾाची दुनिया जे सवारनि खां गोए खड़ी वई जे बुराक ते मदीने जे मीर मेराज वारी रात सफ़र कयो उहो बुराक दुनिया जे सवारनि खां गोए खड़ी वियो त जे अबू बकर जे कुल्हन ते मदीने जे मीर सफ़र कयो उहो अबू बकर दुनिया जे इंसाननि खां गोए खड़ी वियो अल्लाहु अकबर तक जाए सही कोट मीर मोहम्मद वारा तक जाए मदीने जो मीर अबू बकर सिद्दीक जे कुल्हन ते सवार साईं जन जा बई हथ मुबारक अबू बकर सिद्दीक जे मथे ते जरा आलम निगाह में तसव्वुर तकर छा मंजर हुंदो छा मंजर साईं जन जा बई हथ मुबारक जनाब अबू बकर जे मथे ते त साईं जन जा बई कदम अबू बकर जे सीने ते साईं जन जा बई हथ मुबारक अबू बकर जे मथे ते साईं जन जा बई कदम अबू बकर जे सीने ते ओ अबू बकर सिद्दीक खे कारिन ॾियण वारा खुदा जो कसम तू सिज के थकू तो हणे जे अबू बकर जो मथो जे अबू बकर जो दिमाग मदीने जे मीर जे हथन में हुजे ऐं जे अबू बकर जो सीनो मदीने जे मीर जे कदमन में हुजे अल्लाह जो कसम वो अबू बकर मुझे मथे जो ताज नारा तकबीर शान सिद्दीक अकबर अल्लाहु अकबर कबीरा अल्लाहु अकबर कबीरा जनाब सिद्दीक अकबर जी शान में कुछ अर्ज करण तो चाहिया जने हिजरत करे मदीने जो मीर मदीने पहुतो साईं जन मस्जिद कुबा जो प्लाट मुख्तस कयो साईं जन फरमाए हुते मस्जिद ठाहिणी आ हिते अल्लाह जो घर अडणो आ अजो हे त मदरसा बंद क्यों मौलवी साहब बंद क्यों छो प्रो फार्मा कंदो जन 5 सेका छा करणो था चायो छा था आखिर तानो मतो चाते खराब आ छा था करण चायो मदारिस में प्रो फार्मा भरे हिते काफरन जा एजेंट था चवन प्रो फार्मा भरे दियो चायो छा था करण छा था हुते मक्के जा काफर सहाबा इकराम का पुछंदा हा चायो छा था करण छा था चायो सहाबा इकराम उनन के जो जवाब दींदा हा अज काफर जे एजेंटन के सादो जवाब छो दिया तलिनो खरजल इबादा मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद लिनुखरिजल इबादा मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद असा चाहूं था त मानहुन जे बंदगी मां कढी कब्रन डंडन कंडन पीरन फकीरन जाकिरन जवारन हतारन खानन ए नवाबन जे बंदगी मां कढी मानन के अल्लाह वहदहू ला शरीक लहू जो बंदो बनाया तो के गलत बुधायो थो त मदरसन मो दहशतगर्द था मदरसन मो त अमन जा दाई था पैदा थिया मदरसन मो पीर साहब पागारे वडे पागारे साहब जो भी सिलसिले नसब खणी दिसंदे त पीर साहब वडो पागारो भी तो के मदरसे जो फारिग तहसील नजर
हजरत बेरवी, हजरत अमरोटी, हजरत हालेजवी जेड़ा मदरसन मो पैदा थींदा हिन, उस्ताद नूर मोहम्मद जमाली जेड़ा पैदा थींदा हिन, मुझे शहीद बाबे जेड़ा पैदा थींदा हिन। हाणे त खैरन सा इनन दहशतगर्दन जा पेरा भी खया, दहशतगर्द भी मिला तन, हथियार भी मिला था। वो चाचा कायम अली शाह बुधाए ना, ये दहशतगर्द तो के मदरसन में मिला या पढ़े वाले दफ्तर में मिला? अब काथों मिले गला ना पढ़ने वाले दफ्तर में। हाँ, मदरसा अमन जगह पर है। दहशतगर्द दहशतगर्द जो न को दीना न को इस्लाम, मुझे जवाब जो वाज़े मौक़िफ़ है, जेको दहशतगर्दी तो करे, जेको मासूम मानुन के मारे थो, जेको खुदकुश हमला तो करे, जेको टारगेट किलिंग तो करे, जेको लिसानी कबाइली मजहबी बुनियादन ते मानुन के माराए थो, वो रब रहमान जो बंदो न है, वो शैतान जो बंदो, वो अल्लाह के राजी न थो करे, वो शैतान के राजी थो। लेकिन दहशत कर दिए आड़ में मदारिस मसाजिद के खिलाफ कार्रवाई बर्दाश्त न करना। साईं फरमायो मस्जिद क़ुबा जेला मस्जिद ठाहिणिया प्लाट वठणो आ, खबर पई त साईं बिन यतीम भाइरन जो प्लाट आ। यतीम आया चो साईं असां अल्लाह जे नाले ते इहो प्लाट वक्फ करे था ॾियूं। साईं फरमायो न, मां मोहम्मद करीम यतीमन जो माल खाइण न आयो, यतीमन के हक ॾियारण आयो। हाँ सुभान अल्लाह। चो बस खत्म तो क्या आवा खत्म क्या पोया पोया बार्डर वारा खत्म क्या पो 5 मिनट मोहब्बत सां वेंदो, केड़ा केड़ा मोहब्बत सां वेंदा। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, अल्लाहु अकबर कबीरा। गुरबत जो आलमा, गुरबत जो आलमा। साईं फरमायो आहे को जेको इहो कुबा जो प्लाट खरीद करे मस्जिद जे लाइ वक़फ करे। हजरत अबू बकर सिद्दीक उठी बीठो, सिद्दीक अकबर चयो साईं मुंहिंजो माल तव्हां तां कुर्बान, इहो प्लाट मां इजो खरीद थो कयां। अल्लाह अकबर कबीरा। एक दफे हजरत अबू बकर सिद्दीक के संदस जे पी चयो, अबू बकर ये जगह गुलाम तो खरीद करें, डाड़ा डुबरा तो खरीद करें, कमजोर तो खरीद करें, लागर तो खरीद करें, जो तो खरीद के सबरा खरीद कर के बाटी वारा के हिम्मत वारा जगह तुझे खिदमत भी करे सगन। हजरत बिलाल के भी खरीद करे, मदीने जे मीर जे कदमन ता घोरण वारो आजाद करण वारो अबू बकर सिद्दीक हो। सुभान अल्लाह। मोहब्बत सा जी साईं, जी साईं। मां पाण अगर पुलिस वठी आयो है जी। सुभान अल्लाह। मोहब्बत सा अल्लाह अकबर कबीरा। बांगे बिलाल के खरीद करे, मदीने जे मीर जे कदमन ता घोरण वारो अबू बकर सिद्दीका। अबू बकर ओ मुंहिंजा बाबा, हज़रत अबू बकर ओ मुंहिंजा बाबा, मां ये गुलाम पंहिंजे लाइ नथो ख़रीद कयां, रब जे रज़ा जे लाइ ख़रीद थो कयां। तवज्जो त कर कोट मीर मोहम्मद वारा, बस आखिरी लफ्ज़ आहिनि ऐं आखिर में बेवफाई चङी कोन्हे। हिकु दफ़े मदीने जो मीर सहाबा जे झुरमट में मस्जिद नबवी में तशरीफ फरमा है। साईं जन सहाबा जे झुरमट में हिन, जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अची। जिब्राइल चयो साईं अल्लाह तव्हां के सलाम थो चए। जिब्राइल तो चए साईं अल्लाह तव्हां के सलाम थो चए। ऐं पो तवज्जो कजाए, तवज्जो चए तो जिब्राइल तो चए साईं अल्लाह तव्हां के त सलाम चई चए थो, अल्लाह अबू बकर सिद्दीक के भी सलाम थो चए। साईं अल्लाह तो चए, हजरत जिब्राइल मदीने जे मीर के तो चए साईं अल्लाह तो चए त अबू बकर का पुछ त अबू बकर फाटल कपड़ा छोपा था थई, चत्तन वारा कपड़ा छोपा था थई, पेवनकारी वारा कपड़ा छोपा था थई, छिगल कपड़ा छोपा था थई। साईं रब तो पूछे त अबू बकर सिद्दीक का पुछ त अबू बकर फाटल कपड़ा छोपा था थई। मां सदके वञा मदीने जे मीर जे अजमत तो
साईं अल्लाह तमा के सलामत हो चे, साईं अल्लाह तमा के सलामत हो दे, साईं अल्लाह अबू बकर सिद्दीक के सलामत हो दे। अल्लाह तो चे त अबू बकर खां पुछो, अबू बकर फाटल कपड़ा छो पाता थई, चटन लगल कपड़ा छो पाता थई, अबू बकर पेवंदकारी वाला कपड़ा छो पाता थई। सुभान अल्लाह में सुस्तिया मां सदके वञा मदीने जे मीर जे अज़मत तो वजह इन जे जो साईं जन हज़रत अबू बकर खां पुछन, साईं जन था चवन जिब्राइल अबू बकर फाटल कपड़ा इन जे लाइ पाता आहिनि, अल्लाह के चओ, अल्लाह के चओ जिब्राइल अल्लाह के ॿुधाए अबू बकर फाटल कपड़ा इन जे लाइ पाता आहिनि, चटन लगल कपड़ा इन जे लाइ पाता आहिनि, पेवनकारी वारा कपड़ा इन जे लाइ पाता आहिनि, जो अबू बकर सिद्दीक पंहिंजो सॼो माल मां मोहम्मद जे कदमनि तां घोरे छॾियो आहे। हज़रत जिब्राइल तो चे साईं अल्लाह तो चे, तक जाए तो सही, बिल्कुल आखिरी लफ्ज़ है, आखिरी लफ्ज़ हज़रत जिब्राइल तो चे साईं अल्लाह तो चे अबू बकर सिद्दीक खां पुछो, अबू बकर अल्लाह तो चे अबू बकर मां रब खां राज़ी ता आहिनि, मां रब खां खुश ता आहिनि, मां रब खां राज़ी ता आहिनि, मां रब खां खुश ता आहिनि। हज़रत अबू बकर दीवाना वार मस्जिद नबवी में उठे थो ऐं हज़रत अबू बकर तो चे ओ साईं रब खे चओ त मुंहिंजा मौला मां तव्हां खां राज़ी हां, मौला मां तव्हां खां राज़ी हां, मौला मां तव्हां खां खुश हां, ओ मौला मां तव्हां खां राज़ी हां। आहे को जेको अज कोट मीर मोहम्मद जे हिन अजीम इज्तिमा में वाइदो करे तमा जनाब सिद्दीक अकबर आहे को जेको वाइदो करे मां हज़रत सहाबा इकराम जे नक्श कदम ते हलंदुसि, आहे को जेको अज वाइदो करे मां कुरान वाले रस्ते के अपनाईंदुसि इंशाअल्लाह। मुजाहिदन वांगुरु भाड़ियो भाड़ियो भुतो हथ मथे न करे, मुजाहिद जरूर मथे कर। आहे को जेको अज मजलाए हक जे आलिमन जो साथ ॾींदुसि ऐं हिनन आलिमन दीन जे सरबुलंदी जे लाइ, इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ, कुरान जे कानून जे लाइ, अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निजाम जे लाइ चाते भी सॼो उते अचबो, 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 जिगर शींह जो धारे अचबो, इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ अचबो, हक जे आलिमन मस्जिद ऐं मदारिसन जे तहफ़ुज़ जे लाइ अचबो, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सोमरो नफ़र अल्लाह मरकदहू जे मशन के अॻिते खणी हलण जे लाइ अचबो, जमीयत जो साथ ॾिबो, पो पक जानो उहे ॾींहं परे नाहिनि जो इंशाअल्लाह शहीद इस्लाम जे खून जे बरकत सां इन अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थींदो, कुरान जो कानून नाफ़िज़ थींदो ऐं इंशाअल्लाह कायद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान जे क़यादत में वतन अजीज पाकिस्तान में इंशाअल्लाह इंशाअल्लाह शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ थींदो, हिन मुल्क के हिन धरती के अमन अमान जो गहवारो बणाइबो, ज़ालिमन मां जिंद आजाद कराए भी, गरीबन मिस्कीनन के उनन जा हक ॾियार बा। मां जेको चयुम अल्लाह तबारक व तआला मंजूर व मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।